नाज़रीन, मीरपुर ख़ास में ज़िला इंतज़ामिया पारां अंब जो 3 ॾींहंनि वारो 55 मेलो जारी आहे। मक़ामी ज़मींदारनि पारां 200 क़िस्म जे अंबनि खे स्टालनि ते सजायो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था अज़हर अली चढ़ड़ जी हिन रिपोर्ट में। पूरी दुनिया में अंबनि जे हवाले सां सुञाणप रखंदड़ मीरपुर ख़ास में जेको आहे उहो अंबनि जो 3 ॾींहंनि वारो जेको मेलो आहे उहो इंतज़ामिया पारां लॻायो वियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ ज़मींदारनि पारां 40 खां मथे जेके स्टॉल आहिनि उहे लॻाया विया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते जेको आहे 200 खां मथे जेके वैरायटियूं आहिनि अंबनि जूं उहे रखियूं आहिनि। इन हवाले सां मीरपुर ख़ास जा शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हू हिते अची अंबनि जे मेले खे कीअं पिया ॾिसनि। ऐं कराची मां जेको आहे हिते ख़ासि करे हीउ जेको मैंगो फेस्टिवल आहे इन खे विज़िट करण जे लाइ हिते मां आयो आहियां। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो हिते अचण खां पोइ तक़रीबन 2-3 दफ़ा पहिरियां बि अचणु थियो आहे, पर हिन मरतबा मूं ॾिठो आहे काफ़ी सारो मूंखे तमामु हिकिड़ो माहौल तमामु सुठो लॻो। ऐं असांजे ख़ासि करे सिंध जे हवाले सां जेके अंबनि जूं जेके जिन्सियूं आहिनि उहे वॾी तादाद में जेके आहिनि हिते। ऐं असां माशाल्लाह ऐं सम्झां थो त हिते जो जेको अंब आहे ख़ासि करके मीरपुर ख़ास जो यो पूरी दुनिया में जो एक्सपोर्ट थे तो बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे आके। और यहाँ पे हर तरीके के आम देख रही हूँ, मैंगो देख रही हूँ, और यहाँ पे हर 1000 से ज़्यादा किस्म के आम होंगे और यहाँ पे बहुत अच्छा लगता है मुझे आना। भी मां आई आहियां गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल शहीद बेनज़ीर मजा, त मुंहिंजा स्टूडेंट बि गॾु आहिनि मूंसां गॾु, ऐं अंबनि जी नुमाइश आहे उन्हनि जे लाइ हिते आया आहियूं। ऐं तरह तरह जा अंब जेके आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा अंब आहिनि। ऐं असांजे मीरपुर ख़ास जेके अंबनि जो शहर आहे, जेके सॼे मुल्क में इहे अंब जेके आहिनि सप्लाई कया वेंदा आहिनि ऐं वेंदा आहिनि। अहिड़ी एक्टिविटीज़ हुअणु खपनि मीरपुर ख़ास में। ऐं जमात 6 जी तालिबे इल्म आहियां ऐं मुंहिंजे स्कूल जो नालो एयर फाउंडेशन स्कूल सिस्टम आहे। हिते अची मूंखे जाम हिन फेस्टिवल में अची मूंखे जाम ख़ुशी थी ऐं हिते मुख़्तलिफ़ वैराइटीज़ मूं अंबनि जूं ॾिठियूं ऐं जैन प्रोग्राम के ठाहियो आहे उन खे आउं शुक्रगुज़ार कयां थी। ऐं हिते अची मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं हीउ जेको फेस्टिवल आहे इहो मतिलबु हर साल थियणु घुरिजे। मैं 6th क्लास में पढ़ती हूँ। मेरे स्कूल का नाम गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल SMPP है और यहाँ पर बहुत मज़ा आ रहा है। यहाँ पर हज़ारों पे बहुत सारे आम है। थैंक यू। मैंगो फेस्टिवल जे हाल में इहो मैंगो जा 200 खां वधीक हिते इक़साम रखिया विया आहिनि। हिते अची त असांखे अहिड़ा अंब असांखे नज़र में अचनि जे असां कॾहिं ॾिठा ई कोन आहिनि। हाणे अंगूर जे साइज़ जा बि हितां अंब मौजूदु आहिनि जॾहिं असां कॾहिं ॾिठा ई कोन आहिनि, त हिते अची जानकारी मिले पई असांखे त अंब जा घणा इक़साम आहिनि। मैंगो फेस्टिवल में शरीक शहरियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो इहो चवणु आहे त हिन लॻंदड़ मैंगो फेस्टिवल में जेको आहे मीरपुर ख़ास जा शहरी जेको आहे उहो बहितरीनु नमूने तफ़री हासिलु करे रहिया आहिनि। हुननि जो इहो चवणु हो त अहिड़ा जेके प्रोग्राम आहिनि उहे थियणु खपनि त जीअं शहरियुनि खे तफ़री जो मक़ाम मिले, अंबनि जी जिन्सुनि जे हवाले सां उन्हनि खे वधीक जेका ॼाण आहे उहा हासिलु थी सघे। कैमरामैन यासिर बलो सां गॾु अज़हर अली चढ़ड़, धरती TV, मीरपुर ख़ास।